बिरशाह में ख़बर ॾींदा हलूं त बिरशाह में क़ाइम सुई गैस ऑफिस सार्फिन लाइ बेलात बणियल नज़र अची रही आहे, जिते ऑफिस अक्सर वक्त खाली रहे थी ऐं अमले जी गैर हाज़िरी मामूल बणिजी वई आहे। शिकायतूं खणी ईंदड़ सार्फिन के ऑफिस में को बि ज़िम्मेवार ऑफिसर या मुलाजिम मौजूद न हुअण सबब सख्त मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। शहरियुनि जो चवणु आहे त गैस बिलनि जी वाध, ग़लत रीडिंग, नवां कनेक्शन ऐं गैस जी बंदिश जहिड़नि अहम मसइलनि लाइ जॾहिं हू ऑफिस पहुचनि था त खेनि मायूसी खां सवाइ कुझु बि हासिल नथो थिए। मौजूद स्टाफ बि मसइला ॿुधण बदिरां सार्फिन खे साफ़ लफ़्ज़नि में चयो छॾीनि त हाला सुई गैस ऑफिस वञो, असां वटि को बि इख्तियार नाहे। इलाइक़े जे समाजी अॻवाननि ऐं शहरनि लाॻापियल इख्तियारनि सुई गैस जे आला अमलदारनि ऐं ज़िले इंतज़ामिया खां मुतालबो कयो आहे त बिरशाह सुई गैस ऑफिस में बाइख्तियार अमलो मुक़ररु कयो वञे, ऑफिस जी हाज़िरी खे यकीनी बणायो वञे ऐं सार्फिन जा मसइला तरजीही बुनियादुनि ते हल कया वञनि। ॿी सूरत में एहतिजाज जो रस्तो इख्तियार कयो वेंदो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।